अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 10 जुलाई 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे ते मज़हबी तनज़ीम जे गुंडनि जो हमिलो, चेयरमैन प्रोफेसर ऐं केतिरा ई शागिर्द ज़ख़्मी। वाइड सिंधी कांग्रेस ऐं ॿियनि तनज़ीमनि पारां वाक़े जी मज़मत, जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो। ॾहरकी में जस्कम क़यादत ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। आज़ाद कश्मीर में ज्वाइंट एक्शन कमेटी पारां मार्च जो ऐलान। अमेरिका जा हिकु भेरो ॿीहर ईरान ते हमला। सिंध में पाणी जी खोट बरक़रार, मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ बबरलो ते धरणो बदस्तूर जारी। कोट ग़ुलाम मोहम्मद में निगरे खे ज़्यादती बाद मारींदड़ भोपे ख़िलाफ़ अञा ताईं कार्रवाई न थी। वारिस इंसाफ़ जा मुंतज़र। उमे रुबाब चांडियो जे सौट जे क़तल इंसाफ़ ते सवाल उथारे छॾिया। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे ते मज़हबी तनज़ीम सां वास्तो रखंदड़ हथियारबंद कारकुननि हमिलो करे शोबे जे प्रोफेसर, चेयरमैन ऐं केतिरनि ई शागिर्दनि खे तशदुद जो निशानो बणायो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि ऐं डिपार्टमेंट सां लाॻापियल सरीन मूजिबि हमलेआवर क्लासनि ऐं लाइब्रेरी में दाख़िल थी शागिर्दनि खे ॿाहिरि कढींदा रहिया, जॾहिं त ॾंडनि सां तशदुद कयो वियो। उस्ताद शागिर्दनि खे बचाइण लाइ अॻिते आया त उन्हनि ते बि हमिलो कयो वियो। ज़रीअनि मूजिबि प्रोफेसर पालारी शागिर्दनि खे बचाईंदे ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त सिंधी शोबे जी चेयरमैन मैडम नाहिद खे बि हथनि में धक लॻा। ज़ख़्मी शागिर्दनि में अली हैदर, नज़ीर अहमद ऐं ॿिया पिणु शामिल आहिनि। उस्तादनि जो चवणु आहे त असीं मामूल मूजिबि क्लासनि में तदरीसी सरगर्मी में मसरूफ़ हुआसीं त ओचितो कुझु नौजवाननि अंदरि दाख़िल थी हमिलो कयो। वाक़े खां पोइ सिंधी शोबे में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो, जॾहिं त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया वाक़े जी जाच शुरू करे छॾी आहे। ॿिए पासे वाक़े ख़िलाफ़ सिंधी शागिर्दनि पारां कराची में थाणे अॻियां एहतिजाजी धरणो हंयो वियो, जंहिं खां पोइ केस दाख़िल थियो। अञा ताईं वॾे पैमाने ते गिरफ़्तारियूं अमल में अची न आहिनि सघियूं, जॾहिं त सियासी समाजी अॻुवाननि पारां मुतालबो कयो पियो वञे त फ़ौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। वरड सिंधी कांग्रेस पारां पिणु शागिर्दनि ते थियल हमले जी मज़मत कंदे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। कराची में सिंधियुनि लाइ जाखोड़ींदड़ एडवोकेट मोहम्मद ख़ान शेख कराची यूनिवर्सिटी में थियल हमले जी मज़मत कंदे चयो त सिंध सरकार ऐं सिंध पुलिस सिंधी शागिर्दनि जे मथां हमिलो करे उन्हनि खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे कराची जे तइलीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वञे। सिंधी अदबी शागिर्द सथ पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त हीउ सिर्फ़ु शागिर्दनि ते हमिलो न आहे, पर सिंधी ॿोली, तारीख़, अदब, तहज़ीब, सक़ाफ़त ऐं सिंध धरती ते वार आहे। सिंध जी दिलि कराची शहर जी तारीख़ी सुञाणप ते हमिलो आहे। जमीयत जे हिन सिंध दुश्मन ऐं फ़सादी टोले खे ॿुधाइणु चाहियूं था त सिंधी शागिर्द निंधड़को न आहे। असां कंहिं बि सूरत में उन्हनि जी मालिकी कंदासीं। इंतिज़ामिया खां मुतालबो करियूं था त जमीयत जे हिन रवश ते क़ानूनी कार्रवाई करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे। सियाफ़ मरकज़ी सदर अमर आकाश लाखो, सीनियर नायब सदर वक़ार रज़ा चोलियाणी, जनरल सेक्रेटरी ज़ुबैर हसन पैंवर पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त कराची यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्दनि ते जमीयत जे गुंडनि पारां क़ातिलानो हमिलो मज़मत जोॻो अमल आहे।
यूनिवर्सिटी अंदरि हथ वठी सिंधी शागिर्दनि खे हिरासत कयो पियो वञे। कराची जे तालीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि जी रस्ता रोक जी साज़िश कई पई वञे, जेको नाक़ाबिले बर्दाश्त अमल आहे। सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन सम्झे थी त कराची इंतिज़ामिया जमियत जे गुंडनि सां शामिल आहे। सिंधी शागिर्दनि मथां थींदड़ तशदुद ऐं हमलनि पोयां इंतिज़ामिया जी आशीर्वाद बि शामिल आहे, जंहिंजे करे अहिड़ा वाक़िया थी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त समूरनि जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। सिंधियन नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन पारां पिणु वाक़े जी मज़म्मत कंदे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। जारी कयल बयान में चयो वियो आहे त हर दफ़े जीअं हिन दफ़े बि सिंधी शागिर्द सथ जे नौजवाननि ते जमियत जे गुंडनि ऐं तरबियत याफ़्ता दहशतगर्दनि तॾहिं हमिलो कयो जॾहिं सिंधी शागिर्द कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे जी लाइब्रेरी में पढ़ी रहिया हुआ। सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र एतज़ाज़ गांचो, मरकज़ी सेक्रेटरी अयाज़ लगारी, नवीद अब्बास कलहड़ो, इरफान लाशारी, हसीब नुदाणी ॿियनि कराची यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्दनि मथां थियल हमले जी मज़म्मत कंदे पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त कराची यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्दनि मथां बार बार थींदड़ हमला कराची जे तालीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि जी रस्ता रोक करण जी मनसूबनि जो हिसो आहिनि। हिकिड़ी सोचियल सम्झियल साज़िश तहत सिंध जी राजधानी वारे शहर कराची जा तालीमी इदारा सिंधी शागिर्दनि लाइ नोगो एरिया बणाया पिया वञनि। अॻवान चयो त सिंध जे तालीमी इदारनि में जमायत इस्लामी जे हथियारबंद दहशतगर्दनि खे भर्ती करे सिंधी शागिर्दनि खे हिसाइण जी नाकाम कोशिश कई पई वञे, जंहिंजो हर सूरत में मुक़ाबिलो कंदासीं। कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे जी चेयरपर्सन प्रोफेसर नाहिद परवीन चयो आहे त हीउ वाक़ियो ॿिनि शागिर्द तनज़ीमनि जे विच में झेड़ो न पर सिंधी शोबे जे शागिर्दनि ते कयल हिकु अॻुवाट रथियल हमिलो हो। हुन चयो त जॾहिं सिंधी शोबे जे शागिर्द पंहिंजे क्लास में तालीमी सरगर्मियुनि में मसरूफ़ हुआ त इस्लामी जमियत तुलबा सां लाॻापियल शागिर्दनि शोबे में दाख़िल थी शागिर्दनि ते ओचितो हमिलो कयो। हमले दौरान केतिरनि ई मासूम शागिर्दनि खे बेरहम तशदुद जो निशानो बणायो वियो, जॾहिं त शोबे जे उस्तादनि सां पिणु बदतमीज़ी कई वई। प्रोफेसर नाहिद परवीन वधीक चयो त हमले कंदड़नि मूं समेत शोबे जे उस्तादनि खे बि न बख़्शियो ऐं मूं ते बि जिस्मानी हमिलो कयो। हुननि शागिर्दनि खे धमकियूं ॾींदे चयो त अॼु तव्हांखे मारे छॾींदासीं। हुन ॿुधायो त यूनिवर्सिटी जे सिक्योरिटी एहलकारनि पंहिंजो फ़र्ज़ु निभाइण बदिरां हमले कंदड़नि जी पुठ भराई कई। संसद चवण मूजिबि हमले दौरान 2 भेरा सिक्योरिटी खे मदद लाइ सॾु कयो वियो, पर कंहिं बि क़िस्म जो बर वक़्त ऐं मुसर क़दम न खंयो वियो। चेयरपर्सन मुतालबो कयो त वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराई वञे, ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं सिंधी शोबे जे उस्तादनि ऐं शागिर्दनि खे मुकमिल तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं अहिड़ा अफ़सोसनाक वाक़िया ॿीहर पेश न अचनि। पाकिस्तान जे इंतिज़ाम हेठि आयल कश्मीर में पाबंदी लागू कयल ज्वाइंट अवामी एक्शन कमेटी पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ 15 जुलाई ते रावलाकोट खां मुज़फ़राबाद ॾांहुं लांग मार्च करण जो ऐलान कयो आहे। तनज़ीम उन खां अॻु 9 जून ते पिणु बंभर खां लांग मार्च शुरू कयो हो, पर रावलाकोट पहुचण ते इंतिज़ामिया शिरकत कंदड़नि खे अॻिते वधण खां रोके छॾियो हो। उन खां पोइ लांग मार्च में शामिल माण्हू रावलाकोट जे भरपासे वारे इलाइक़े ईदगाह में धरनो हणी वेही रहिया हुआ। गुज़िरियल कुझु हफ़्तनि दौरान अवामी एक्शन कमेटी जे कारकुननि ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि जे एहलकारनि विच में थियल चकरनि ऐं चइनि पुलिस एहलकारनि समेत 1 दर्ज खां वधीक माण्हू मारिजी चुका आहिनि। रावलाकोट जे ज़िले इंतिज़ामिया अवामी एक्शन कमेटी पारां नए लांग मार्च जे ऐलान जी तस्दीक़ कंदे चयो आहे त हिन वक़्तु इहो सिर्फ़ु ऐलान जी हद ताईं आहे। इंतिज़ामिया मूजिबि जॾहिं शिरकत कंदड़ अमली तौरु लांग मार्च शुरू कंदा त उन वक़्तु सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। ज़िले इख़्तियारनि जो चवणु आहे त हिन मरहले ते लांग मार्च जी अहमियत उन जी अमली शुरूआति बदिरां सिर्फ़ु ऐलान ताईं महदूद आहे। कोट ग़ुलाम मोहम्मद तालके जे ॻोठ वागरी में 14 वरनि जी निंगरी प्रेमी कोली
जे मुबैना ज़्यादतीअ खां पोइ फ़ौत थियण वारे वाक़े जी जांच में अञा बि का अॻु भराई साम्हूं नाहे आई। मुतासिर ख़ानदानी ॻोठाणनि सख़्त एहतिजाज कंदे जवाबदार खे इबरतनाक अंजाम ताईं पहुचाइण जो मुतालबो कयो आहे। मुतासिर निगरी जे वालदनि ॿुधायो त संदन घर वारी नाराज़ थी घर छॾे वञण बाद जाली भोपे रामू कोल्ही दावा कई त हू तावीज़ वसीले औरत खे वापसि घर आणे सघे थो। उन दावा ते एतमाद कंदे 14 वरनि जी प्रेमी ऐं संसद 13 वरनि जी सोट धनी खे भोपे वटि वठी वञण जो बंदोबस्तु कयो वियो। वारसनि इल्ज़ाम हयो त ॿिन्ही निगरनि खे मुबैना तौरु नशियावर शइ मिलियल शरबत पीआरे वियो, जंहिं बाद हू बेहोश थी वियूं। संदन चवणु आहे त उन दौरान ॿिन्ही निगरनि सां ज़्यादती कई वई। तबियत ख़राब थियण ते निगरी प्रेमी खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हूअ फ़ौत थी वई। मुतासिर ख़ानदान जे औरतनि ऐं वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे सिर्फ़ु इंसाफ़ खपे। हुननि मुतालबो कयो त समूरनि जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणे इंसाफ़ ॾियारियो वञे। मेहड़ में 3 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े में इंसाफ़ न थियण ते हाणे ॿियूं जानियूं बि ज़ाया थियण लॻियूं आहिनि। मेहड़ में हथियारबंदनि उमे रुबाब चांडियो जे सोट खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। रियाज़ चांडियो जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ रद्दअमल ॾींदे उमे रुबाब चांडियो चयो त जेकॾहिं मूंखे कुझु थियो त ज़िम्मेवार जवाबदार हूंदा। बलोच सियासतदान सरदार अख्तर मेगल क़ौमी असेंबली जे मेंबर तौरु मिलियल समूरियूं पघारूं ऐं मराहतूं सरकारी ख़ज़ाने में वापसि जमा कराए छॾियूं आहिनि। सरदार अख्तर मेगल पघारनि जी वापसी लाइ 78,92,725 रुपयनि जो चेक क़ौमी असेंबली सेक्रेटरेट हवाले करे छॾियो। सरदार अख्तर मेगल क़ौमी असेंबली सेक्रेटरेट ॾांहुं हिकु ख़त पिणु मोकिलियो। सरदार अख्तर मेगल चयो त 3 सितंबर 2024 खां 11 फरवरी 2026 ताईं वारे अरसे जो समूरियूं पघारूं वापसि करे रहियो आहियां। हुन चयो त मजमूई तौरु 78,92,725 रुपया सरकारी ख़ज़ाने में वापसि करे रहियो आहियां। सितंबर 2024 में इस्तीफ़ा ॾियण खां पोइ मूं पंहिंजे पार्लियामानी बैंक अकाउंट मां न का पघार कढी आहे, न ई को अलाउंस वरितो आहे। हुन क़ौमी असेंबली सेक्रेटरेट खे दरख़्वास्त कई त संसद पार्लियामानी बैंक अकाउंट में मौजूदु समूरी रक़म सरकारी ख़ज़ाने में मुंतक़िल कई वञे। भान सईदाबाद में SUP जे सीनियर अॻवान रोशन अली बुरड़ो मथां हमिलो कयो वियो। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैद ज़ैन शाह पंहिंजे मज़मती बयान में चयो आहे त सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मरकज़ी सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो मथां भान सईदाबाद में थियल क़ातिलानी हमले ऐं सिधी फायरिंग जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। सैद ज़ैन शाह चयो त ज़ाती मिल्कियत जी माप दौरान रेवेन्यू खाते ऐं पुलिस जी मौजूदगी में हुकूमती धुर जे चुरिच ते रोशन अली बुरड़ो मथां फायरिंग कई, जेको अमल क़ाबिले मुज़मत आहे। सैद ज़ैन शाह सख़्त रद्दअमल ॾींदे चयो त जेकॾहिं हिन वाक़े दौरान असांजे कंहिं बि कारकुन खे को ग़लति नुक़सानु पहुतो त उन जी ज़िम्मेवार इंतज़ामिया न हूंदी ऐं इंतज़ामिया इन मामले ते माज़रत ख़्वाह आहे। सैद ज़ैन शाह चयो त रोशन अली बुरड़ो ऐं संदसि साथियुनि मथां थियल सिधी फायरिंग जे नतीजे में पार्टी तरफ़ां सख़्त रद्दअमल ॾिनो वेंदो। सिंध में जबरी गुमशुदगियूं रुकिजी नाहिनि सघियूं, जॾहिं त जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो पिणु जारी आहे। ईरान ते हिकु भेरो ॿीहर हमलनि जो सिलसिलो जारी आहे। ईरान ते राति देरि सां धमाका कया विया। रिपोर्ट में चयो वियो आहे त सूबा सिस्तान ऐं बलूचिस्तान जे शहर कनारक में 3 धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया, जॾहिं त अञा ताईं नुक़सान बाबति तफ़सील साम्हूं अची नाहिनि सघिया। इसराइल जे बचाव वारे वज़ीर चयो आहे त ज़रूरत पवण ते ईरान मथां टियों भेरो हमले लाइ बि तयारु आहियूं। इसराइल ईरान में जंग जे शुरूआति में ई शामिलु हो। 28 फरवरी ते अमेरिका सां गॾिजी हमिलो पिणु कयो हो। क्वेटा में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन जो एहतिजाज जारी आहे। काल्ह 6219 ॾींहुं बि
एहतजाजी बुख हड़ताल जारी रखी वई। एहतजाजी कैंप ते मुख़्तलिफ़ अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते मरी बिरादरीअ जे माण्हुनि जो चवणु हो त 2013 में कोयटा जे इलाइक़े पुराणी बस अॾे तां सालेह मोहम्मद मरी, वल्द दुर मोहम्मद मरी ऐं दाद मोहम्मद मरी, वल्द हाजी उर्फ़ बाकर मरी तां खंबे गुम कयो वियो आहे। सॼी सिंध में पाणी खोड़ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। गढ़ी खैरे में पिणु पाणी खोड़ ख़िलाफ़ बेगारी पुल वटि शामियाना हणी धरणो हंयो वियो। गढ़ी खैरे में ज़रई पाणी जी खोड़ ख़िलाफ़ अवामी तहरीक जे सॾ ते आबादगारनि जावेद जमाली ऐं दीनूहद लाशारी जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी बेगारी पुल वटि शामियाना हणी धरणो हंयो। धरणे जे करे सिंध ऐं बलूचिस्तान ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि चयो त शाख़नि ऐं वाहन में पाणी नाहे, सारियुनि जो बेजारो पोखियो, पर पाणी न हुअण करे बेजारो बि सड़ी रहियो आहे। हुननि चयो त असां दाहूं करे थकिजी पिया आहियूं, पर केरु बि असांजी दाह ॿुधण लाइ तयारु नाहे। गोलाड़ची तालुक़े में आबपाशीअ जे पाणीअ जी शदीद खोट ख़िलाफ़ खीरसरी शाख़ जे सवें आबादगारनि खोरवाह गोलाड़ची रोड बंदि करे सख़्तु एहतजाज कयो। एहतजाज जी अॻवानी ग़ुलाम हुसैन जत्ता, ग़ुलाम शबीर भंगवार ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि चयो त केतिरनि ई ॾींहंनि खां ज़रई ज़मीन लाइ पाणी फ़राहम नाहे कयो वियो, जंहिं सबबि हज़ारें एकड़नि ते बीठल फसल तबाह थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। हुननि चयो त जेकॾहिं फ़ौरी तौरु पाणी न छॾियो वियो त आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सानु बर्दाश्त करणु पवंदो, जंहिंजी ज़िमेवारी लाॻापियल आबपाशी इख़्तियारियुनि ते हूंदी। आबादगारनि मुतालबो कयो त गोलाड़ची तालुक़े खे बिना कंहिं इम्तियाज़ जे इंसाफ़ सां पंहिंजे हिसे जो पाणी ॾियारियो वञे। टंडे आदम में पुलिस ऐं BISP जी रक़म कटौती करण समेत मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ करे छॾी आहे। B सेक्शन पुलिस प्राइमरी स्कूल ताराबाग वटि कार्रवाई करे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी डिवाइस हलाईंदड़ भिटशावासी ॿिनि ॼणनि आमिर ख़ान वल्द फरज़ंद राजपूत ऐं मोहम्मद ताहिर वल्द मोहम्मद तुफ़ैल राजपूत खे गिरफ़्तार करे 1,51,000 रुपया रक़म ऐं हिकु कार हथ करे वरिती। जॾहिं त ॻोठ मीरसन मरी में वज़ीर ख़ासि खेली जी BISP डिवाइस हलाए कटौती करण जी शिकायत ते छापो हंयो वियो, जितां 3 जवाबदार वज़ीर वल्द मोहम्मद उर्स ख़ासि खेली, मोहम्मद उमेर राजपूत ऐं हिकु नामालूम माण्हू शामिल आहिनि। सिंध जी न्याणी प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। सिंध जी न्याणी प्रिया कुमारी ऐं ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी लाइ जसकम शहीद बशीर ख़ान कुरैशी पारां लुकमान खोसो, जवाद शेख, शान अली ख़ासखेली, हुसैन खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में सिटी प्रेस क्लब मटियारी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे ॿारनि जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। बबरलो बाईपास ते प्रिया कुमारी समेत सिंध मां अगवा थियल मासूम ॿारनि जी बाज़ियाबी लाइ जारी एहतजाजी कैंप ते हुकूमती धुर जो को बि नुमाइंदो लड़ी न आयो। बबरलो बाईपास ते प्रिया कुमारी ऐं ॿियनि गुम थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ धरणे में वेठल सोणी पारस, असलम लुंड, ख़ालिद जलबाणी ऐं गुम थियल ॿारनि जे वारसनि धरणे में वेठल जेकमाबाद मां अगवा थियल नवीद लाशारी जे वालिद अब्दुर्रज़ाक रुअंदे चयो त सिंध वासी बचड़नि जी आज़ादी लाइ शुरू कयल जदोजहद में असांजो साथ ॾियो। पंहिंजनि बचड़नि जी आज़ादी ताईं हितां न उथंदासीं। बचन वारा बबरलो पहुची ॾुखायल वारसनि जो साथ ॾियनि। सिपाही अली असगर जे पीउ बि धरणे में दाहूं कंदे चयो त पुलिस पुटु अली असगर त आज़ादु न करायो, उबतो मुंहिंजे ख़िलाफ़ केस दाख़िल कया। धरणे में मौजूदु मुतासिर धुरियुनि जो मुतालबो आहे प्रिया कुमारी, उजाला परवीन, नवीद लाशारी समेत सभिनी खे हुकूमत ऐं पुलिस कार्रवाई करे बाज़ियाब कराए आज़ादु कराए। मुतालबो कंदासीं त मासूम प्रिया कुमारी ऐं उजाला परवीन, नवीद लाशारी ऐं दीगर जेके मासूम ॿार गुम थिया आहिनि हुन ते फिलफोर एक्शन वरितो वञे ऐं गुज़िरियल 12 ॾींहंनि खां हिन जा वालदेन हिन सख़्तु गर्मी में बबरलो बाईपास ते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जे लाइ परेशान आहिनि।
ऐं हुकूमत जे वक़्त खे कोई परवाह न आहे, सीटनि वारनि खे जंहिं वटि उहिदा आहिनि उन्हनि खे कोई परवाह न आहे। मां त चवां थो हीअ न हलाइनि, जेके बि पुलिस में IG DIG SP DSP जेके बि आहिनि न हलनि। मां त हिननि खे चवां थो त कुर्सी ते वेहण जे लाइक़ु न आहियो, तव्हां महिरबानी करे कुर्सी तो लही वञो, छो त तव्हां हिन कुर्सी जे लाइक़ु न आहियो। ऐं मौजूदा वक़्त में मां सम्झां थो त या त पोइ शिमिर जी नसलनि या उनजा रिश्तेदार आहिनि, जो एतिरा मासूम ॿार गुम आहिनि, हिननि खे कोई परवाह न आहे। ऐं एतिरी गर्मी में बबुरलो बाईपास ते हिन जा वालदेन ऐं ॿिया उन्हनि जा दोस्त मिट माइट अज़ीज़ फैमिलियुनि सां गॾु मौजूदु आहिनि हिते। ऐं मौजूदा हुकूमत खे कोई बि कन ते जूअ नथी रेड़े, छो त मासूम ॿारनि जे लाइ हुननि खे कोई एक्शन नथा वठनि। या मासूम ॿार काॾे विया आख़िर? नालो अली अहमद आहे। मां मुगवी अली असगर जो भाउ आहियां, जेको गुज़िश्ता 11 सालनि खां अगवा थियल आहे। अगवा थियण खां बाद जवाबदार जेके आहिनि भूंगो घुरंदा रहिया 2-3 चकर। तंहिंखां बाद असांजे अबू जेको आहे SSP जे मार्फत नंबरनि जी ट्रेसिंग कराई ISI खां, जंहिंमें जवाबदार नॉमिनेट थी विया। नॉमिनेट थियण खां बाद कोर्ट जे थ्रू FIR थी। कोर्ट जेको आहे GIT जोड़ी पुलिस जी, 7 GIT कोर्ट जोड़ियूं पुलिस जूं, जेके मुकमल तौर ते नाकाम रहियूं, जंहिंमें DSP हुया ऐं कुझु 2-3 SHO हुया। जवाबदारनि खे ॿधंदा, वरी पैसा वठी वरी छॾे ॾींदा। 7 ई GIT मुकमल तौर ते नाकाम रहियूं। तंहिंखां बाद आख़िरी GIT एजेंसियुनि जी ठही, जंहिंमें MI IB रेंजर्स इंटेलिजेंस तमामु आला इदारा वॾा अफ़सर हुया, जिन 2.5 साल इंक्वायरी कई, 50 मीटिंग कई। जेके अगवाकार आहिनि उहे अखर बाए अखर उन ॾोह में मुलविस ऐं ॾोहारी साबित थिया आहिनि। तंहिंखां बाद बि इन्हनि GIT लिखी ॾिनो आहे हाई कोर्ट में त मगवी अली असगर अगवाए असीं ॿी GIT ठाहे करे मगवी खे बाज़ियाब करायूं था, तंहिंखे बि 4 खां 5 साल थी चुका आहिनि। हींअर हिन महिल ताईं भाउ असांजो अली असगर बाज़ियाब न आहे थियो। असांजी सिंध पुलिस मां, सिंध हुकूमत मां का बि टके जी उमेद न आहे। ही सिंध पुलिस वॾेरनि जी दलाल आहे ऐं बेग़ैरत पुलिस आहे। असां सम्झूं था त ही को बि अहिड़ो मसइलो असांजो, जेतिरा बि मसइला आहिनि इन्हनि मां हिकु बि हल न करे सघंदी। असांजो हुकूमत ऑफ पाकिस्तान खां ऐं असां चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां, असांजो ISI खां, सदर पाकिस्तान खां, वफ़ाक़ सां इहो मुतालबो आहे त असांजो जेके मसइला आहिनि असांजे भाउ अली असगर खे ऐं ॿिया जेके सभु मुगवी अगवा थियल आहिनि इन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। अहिड़ी का GIT जोड़ी वञे जेका जल्द सां जल्द मुगवियुनि खे बाज़ियाब कराए। हींअर बि असीं 12 ॾींहं थी विया आहिनि तक़रीबन हिते वेठा आहियूं। गर्मी में 52 सेंटीग्रेड गर्मी आहे। बसि को बि इंतज़ामिया, का बि गवर्नमेंट जो को नुमाइंदा, के बि अहिड़ा माण्हू न आया आहिनि जेके असांखे यकीन ध्यानी ॾियाराइनि त असां तव्हांजा मसइला हल कंदासीं। हिकिड़ो टके जो बेग़ैरत थुलो DSP अचे थो, उहो असांजी कैंप ड्राइण जे चकर में आहे। असां हिनखे ॿुधाइण था चाहियूं, जेकॾहिं असां पंहिंजी ते आयासीं त पोइ सिंध पुलिस छा IG बि पूरो न पवंदो सिंध पुलिस जो। इंशाअल्लाह असां ही तहरीक हलाईंदासीं 2-3 ॾींहंनि में। जेकॾहिं असांजा मसइला मसाइल हल न थिया, ॿुधणी न थी, त असां हिन रोडनि ते ईंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला पोइ असांजा मसइला बि हल थींदा ऐं मुगवी बि बाज़ियाब थींदा। वालेकुम अस्सलाम। लाड़काणे जी रहाश आहियां, माजिद अली लाशारी। मुंहिंजो 11 महीननि खां अगवा थी वियो आहे। मां ॾे ख़त बि लिखियो त 50 लख असांखे ॾे। गुम थी विया। मां FIR करायूं, केस कया, मुंहिंजो कोई बि न थियो। कोर्ट में केस हले थो। हाणे हाजी जवाबदार, लतीफ़ जवाबदार भॼी विया आहिनि। IG DIG चीफ मिनिस्टर इहे गिटर में उन्हनि खे ॻोल्हा कनि था। अली गुहार लाशारी उन जो वॾनि झाड़ेलनि सां वास्तो आहे। इन खे महिरबानी करे गिरफ़्तार कनि। इन खे FIR जेसि ताईं न थींदी जेल न वेंदो। पने आकिल में पसंदि जे पढ़ण बाद नारी खे राजूने ज़रिए वारसनि हवाले कयो वियो। भाउ ऐं पीउ पारां घर वठी वञण दौरान नारी रस्ते में रड़ियूं कयूं। इतला ते पुलिस पहुची नारी सुमेरा इंढड़ खे तहवील में वठी छॾियो। नारी दाहींदे चयो त पीउ ऐं भाउ घर वठी वञण बाद क़त्ल करे छॾींदा, आऊं घर न वेंदुसि। पुलिस मूजिबि नारी खे बयानु ॾियारण लाइ अॼु अदालत में पेश कयो वेंदो। अदालत जेको फ़ैसिलो कंदी उन ते
अमल दरामद कयो वेंदो। मलाह बिरादरी पारां काज़ी अहमद पुलिस ऐं बासरनि जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मीरपुर बठोर जी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अज़ीम मलाह, सिकंदर मलाह, जानी मलाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि दाहियो त काज़ी अहमद पुलिस नवाबशाह जेल मां ज़मानत ते आज़ादी माणींदड़ ॻोठ आबादगार जे पिरसन 70 सालनि जे इलियास मलाह खे ॿीहर कूड़े केस में फासाइण लाइ खंभे गुम करे छॾियो आहे। हुननि चयो त पुलिस पारां बिना जवाज़ खंभे गुम कयल पिरसन इलियास मलाह जे भाइटे पारां कुझु वक़्तु अॻु पसंदि जो परिणो कयो वियो हो, जंहिं तां नारी जे बासर वारसनि जे चवण ते पुलिस विंगार वहंदे पिरसन खे खंभे खणी वई आहे। हुननि मुतालबो कयो त इलियास मलाह खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे, मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। हैदराबाद में वासा मुलाज़िमनि जो एहतिजाज बदस्तूर जारी आहे। हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं ज़ाकिर उल्लाह, मोहम्मद नदीम, शाहिद ख़ान ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त हैदराबाद वाटर एंड सीवरेज कारपोरेशन जा मुलाज़िम ऐं रिटायर मुलाज़िम महीननि जी पघार ऐं पेंशन खां महरूम आहिनि। हुननि चयो त 18 महीननि जूं पघारूं ऐं पेंशन न मिलण जे करे मुलाज़िम सख़्तु माली मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त कारपोरेशन में CEO, फिनांस ऑफिसर ऐं मनपसंद स्टाफ खे हर महीने पघारूं जारी थियनि थियूं ऐं समूरियूं मराहतूं बि मिली रहियूं आहिनि, पर निढनि मुलाज़िमनि खे पघारूं बि नथियूं मिलनि। रिटायर मुलाज़िमनि लाइ पेंशन जी रक़म बि अदा नथी कई वञे। हुननि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी रहियल पघारूं ऐं पेंशन जी अदायगी कई वञे। सांगड़ जे रहवासी शुगर मिल जे रिटायर मुलाज़िम तनवीर राजपूत मिली इंतज़ामिया जे मुबिना फ्रॉड ऐं रहतूं न मिलण ख़िलाफ़ हैदराबाद में एहतिजाज कयो। उन मौक़े ते हुन चयो त मूं 24 साल मिल में पोहरे जी पोस्ट ते नौकरी कई, पर इंतज़ामिया फ्रॉड कयो। हुन चयो त मुंहिंजी GP फंड ऐं 5% पघार बि 2 सालनि खां अदा न कई वई आहे, जंहिंजे करे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहियां। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते राहतूं ॾिनियूं वञनि। मातली में NTS टेस्ट पास उम्मीदवारनि एहतिजाज कंदे आफ़राड ॾियण जो मुतालबो कयो। मुज़ाहिरीन आबिद लगारी, अब्दुल्लाह, नबी बख्श, तुफ़ैल अहमद, वलीमहद खोसो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि ॿुधायो त 2013 में 60 नंबरनि सां NTS इम्तिहान पास कयो हो, पर अञा ताईं आफ़राड न आहिनि मिलिया। हुननि मुतालबो कयो त आफ़राड ॾेई असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। टंडे ग़ुलाम अली में 2 महीननि खां पाणी बंदि हुजण ते आबादगार सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आबादगारनि पारां रज़ाक बुज़दार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। नसीर कैनाल जी बुकराणी सब डिवीज़न मां निकिरंदड़ टंडो ग़ुलाम अली शाख में पाणी न पहुचण जे करे आबादगार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। सेठारजा में ॾोहनि ते ज़ाब्तो न आयो, फुरूं धाड़ा ऐं चोरियूं रोज़ जो मामूलु बणियल। सहाफ़ी शौकत अली सोलंगी जे घर मां 18 लख रुपयनि जी चोरी वापसि थी न सघी, जॾहिं त सहाफ़ियुनि पारां हुसैन बख्श कुबर, सूफ़ी यासीन राजपर, अब्दुर्रहीम सोलंगी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त चोरी वापसि न कराई वई त सेठारजा थाणे ऐं SSP खैरपुर ऑफिस अॻियां धरणो हणंदासीं। सखर में मुस्तहक़ औरतुनि पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि मां कटौती ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते औरतुनि दाहींदे चयो त असांखे शफ़ाफ़ नमूने सां पैसा ॾियारण लाइ क़दम खंया वञनि। हुननि ॿुधायो त सॼो ॾींहुं धिका खाइण खां पोइ शाम जो कटौतियुनि बाद पैसा ॾिना वञनि था, इख़्तियारियूं नोटिस वठनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन